जज़ाकल्लाह ख़ैर। डॉक्टर साहब अॻियूं सवाल आहे न्यू जतोई मोरो खां। सवाल पुछियो आहे मोहतरम फ़हीम अहमद मल्ला साहब जिन। संदन सवाल आहे, असां वटि जेकॾहिं को माण्हू रमज़ान जे महीने में या मुहर्रम जे महीने में फ़ौत थी वञे त माण्हू सम्झनि था त उन खां अमलनि बाबति को सवाल न थींदो ऐं हू सिधो जन्नत में वेंदो, त छा इहो दुरुस्त आहे? फ़हीम अहमद मल्ला साहब जेको सुवाल कयो आहे, वाक़िअतनि इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त आम तौर ते माण्हू सम्झनि था त रमज़ान में जेकॾहिं को माण्हू मरी वियो, फ़ौत थी वियो, उनखां हिसाब किताब कोन थींदो ऐं सिधो जन्नत में वेंदो। अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि अल्लाह जे प्यारे पैगम्बर खां साबित न आहे। यादि रखी छॾियो, का बि हदीस मौजूदु न आहे। इंसानु छुटंदो पंहिंजे अक़ीदे, सही अक़ीदे जे करे ऐं अमलनि जे करे, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि अल्लाह जे फज़ल जे करे। तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जी का बि हदीस कोन्हे। हा, हदीस मौजूदु आहे। अल्लाह जे नबी फरमायो, मुंहिंजी उम्मत जा 70,000 माण्हू बिना हिसाब जे जन्नत में वेंदा। उहे केरु हूंदा? अल्लाह जे प्यारे पैगम्बर उन जूं सिफ़तूं ॿुधायूं। उहे बीमारी जी हालति में के ॿिए खां दम कोन कराईंदा, बीमारी जी हालति में ॾंभ कोन ॾियारींदा, सोण कोन कंदा, जेके बदशगुनी चइबो आहे, सोण या बदशगुनी कोन कंदा, ऐं अल्लाह ते कामिल उन्हनि जो तवकुल हूंदो, भरवसो हूंदो। पाण सॻोरनि फरमायो त मुंहिंजी उम्मत जा 70,000 जेके माण्हू जन्नत में वेंदा बिना हिसाब किताब जे, उन जूं 4 इहे अलामतूं अल्लाह जे नबी ॿुधायूं आहिनि। बाक़ी जेका मल्ला साहब सुवाल कयो आहे त रमज़ान में मरी वञे त उनखां सुवाल न थिए, हिसाब किताब न थिए, सिधो जन्नत में वेंदो, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। अलबत्ता हिकिड़ी हदीस तव्हांखे ॿुधाईंदो हलां, उहा आहे तिरमिज़ी जे अंदरि 1074 ऐं उन जी सनद हसन आहे। अल्लाह जे प्यारे पैगम्बर फरमायो त जेकॾहिं को माण्हू रमज़ान बल्कि जुमे जी राति, जेकॾहिं को माण्हू जुमे जी राति या जुमे जे ॾींहुं फ़ौत थिए थो त अल्लाह ताला उनखे क़ब्र जे फितने खां महफ़ूज़ रखे थो। पर वरी बि उहा ई ॻाल्हि, बशर्ते के अक़ीदो सही हुजे। शिरक में जेको ग़र्क़ आहे उन जे लाइ इहे ख़ुशख़बरियूं कोन्हे।